भलीकार अवां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भलीकार चवंदासीं। अवां जी पंहिंजी मेज़बान इकरा परवेज़ अवां सां गॾु हिकु भेरो ॿीहर मौजूदु आहे। ऐं माशाल्लाह सां ख़ुशियुनि जो जेको सिलसिलो आहे उहो काफ़ी देरि खां जारी आहे। रुगो फेसिस चेंज थियनि पिया ऐं हाणे फेसिस चेंज थी विया आहिनि, लेकिन माशाल्लाह सां जेका असांजी 21वीं सालगिरह आहे KTN जी, उन हवाले सां जेकी ख़ुशियुनि जो सिलसिलो आहे उहो माशाल्लाह सां जारी आहे। हाणे कुझु नवां चहिरा खणी करे असां तव्हां सां गॾु मूंसां गॾु होस्ट बि गॾु आहिनि, मेज़बान मूंसां गॾु आहिनि। सो हिकु भेरो ॿीहर असां हाज़िर थिया आहियूं ऐं इंशाल्लाह कचहरी जे सिलसिले खे ईअं जारी रखंदासीं। मुंहिंजी तरफ़ां अतर भाई खे, हिना भाभीअ खे, अयूब साहब खे दिलि जी गहराइनि सां अॼोके ॾींहं जी सालगिरह जेका आहे KTN जी उहा मुबारक हुजे। ऐं गेस्ट जो तारुफ़ बिल्कुल जीअं त बिल्कुल ईअं ई आहे। ऐं जीअं त आगाज़ कयोसीं त ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, अॼु मुहबतुनि जो ॾींहुं आहे, रोशनियुनि जो ॾींहुं आहे। ऐं उहे ई असां कोशिशि कईसीं कि सुबुह खां असांजा जेके मुख़्तलिफ़ महिमान आहिनि ऐं असांजे इन पूरे सफ़र में जेके पहिरें ॾींहं खां चइजे या जेके फाउंडिंग मेंबर्स आहिनि, कोशिशि कया उन्हनि खे घुरायूंसीं। ऐं कुझु जेके असांखे विच में जॉइन कयो ऐं कुझु जेके असां कुझु नया फेसिस आहिनि। सो इंशाल्लाह हिकु मिक्सचर खणी करे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ऐं मां हिकु करे पंहिंजा जेके असांजा ख़ुसूसी महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां असां सां गॾु। यकीनन कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहिनि माशाल्लाह। ऐं कोई बि असां ड्रामो खणी करे ॾिसूं त तव्हांखे उन्हनि में उन ड्रामे में तव्हांखे इन्हनि जी प्रेज़ेंस अक्सर नज़र ईंदी। सो सभिनी खां पहिरियों मां आगाज़ कंदमि, आपा शमीम मलिक असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो उन्हनि खे भलीकार चवंदासीं। अवां असां सां गॾु हिकु भेरो ॿीहर मौजूदु आहियो। सो सभिनी खां पहिरियों छा चवणु चाहींदव अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां? अॼु ॾियारे सभिनी खे मां मुबारक ॾींदमि, अली काज़ी जन खे, KTN जी तरफ़ खां सभिनी खे जेके ॾिसनि था KTN, उन्हनि खे असांजी 21वीं सालगिरह मुबारक हुजे। ॾाढो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, ख़ुशी पई थिए। 21 साल असांखे हिते गुज़री विया आहिनि कमु कंदे माशाल्लाह। बिल्कुलु ॾाढी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ईअं ई आहे। आपा शमीम शेख असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां गॾु हिकु ॿियो नालो यकीनन कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि, उन्हनि जी तरफ़ वधंदमि। फ़िज़ा मलिक असां सां मौजूदु आहिनि। अव्हांखे बि असां अॼु जी इन ख़ुसूसी ट्रांसमिशन में भलीकार चवंदासीं। थैंक यू सो मच जानी, मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे त असांजी ज़िंदगी जो अधु हिसो जेको आहे सो असांजे हिकु ॿिए घर में असां वटि गुज़री वियो ऐं ईअं गुज़री वियो जीअं ख़बर ई न पई। कल्ह ॼायो नंढड़ो ॿारु हिकिड़ो उहो वॾो थियो ऐं परवान चढ़ी वियो। ॾाढो सुठो पियो लॻे। ऐं सभ खां पहिरियां त मां इहा मुबारकबाद ॾींदमि KTN जी सॼी टीम खे, जिन जूं महिनतूं ऐं काविशूं आहिनि। ऐं उनखां पोइ असांजा जेके कैमरामैन जेके स्क्रीन जे पोयां असांखे जेको आहे ख़ूबसूरत करे ऐं स्क्रीन ते पेश कनि था, उन्हनि खे छो त सभिनी जूं महिनतूं आहिनि। ॾाढो सुठो पियो लॻे माशाल्लाह माशाल्लाह। ईअं ई हिकु ॿी महिमान बि असां सां आहे, जीअं तव्हां चयो ऑल द वे लेडीज़ फर्स्ट, त हिकु ॿी महिमान बि असां सां आहे ऐं मूंखे उन्हनि खे इंट्रोड्यूस कराईंदे इलाही ख़ुशी थिए थी, छाकाणि मुंहिंजी प्यारी दोस्त बि आहे। ऐं माशाल्लाह सां अगरि असां न्यूज़ जी ॻाल्हि कयूं, छाकाणि न्यूज़ जी बि बर्थडे आहे, कशिश जी बि बर्थडे आहे, त ऑल टुगेदर मिक्सर खणी करे तव्हांजे साम्हूं पेश थिया आहियूं। मुंहिंजी प्यारी दोस्त ऐं माशाल्लाह हींअर KTN न्यूज़ ते हिकु मेन फेस बणियल आहिनि। यकीनन तव्हां सभु इन चहिरे सां बख़ूबी वाक़िफ़ आहियो। एंकर पर्सन आहिनि सबा आबड़ो, उहा असां सां गॾु मौजूदु आहिनि। सबा वेलकम वेलकम। थैंक यू सो मच इकरा, थैंक यू सो मच। ऐं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे, अतर साहब खे, मैम हिना खे, तनवीर भा खे, ओवरऑल सभिनी खे KTN 7 जी जेकी सालगिरह आहे उहा मुबारक हुजे ऐं दुआ आहे त KTN ईअं ई अॻिते वधंदो रहे इंशाअल्लाह। आमीन आमीन आमीन। तो मुंहिंजो जेको हिसो हुयो उहो कंप्लीट थियो, हाणे तव्हां वधंदासीं। बिल्कुलु ईअं ई आहे। जी नाल जी, मूंसां गॾु जेको वेठो आहे उहो मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त आहे। हींअर तव्हां हुनजा उर्दू में काफ़ी ड्रामा एज़ अ डायरेक्टर ॾिसंदा हूंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल मां वधि में वधि कमु जेको आहे हिन सां ई गॾु कयो आहे, अली अकबर पठान। भाईजान कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम। पहिरीं सभिनि खे सलाम। ऐं मुंहिंजी तरफ़ां पूरी टीम KTN ऑनर दोस्त जेतिरा बि सभिनि खे सालगिरह तमामु घणी मुबारक हुजे। ऐं मुंहिंजे लाइ बि तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, छो त असांजो हिकिड़ो तमामु वॾो वक़्तु हिते गुज़रियो आहे अली सां गॾु, पूरी टीम सां गॾु। ऐं अॼु बि जॾहिं मां वापसि कमु कयां न कयां, पर जॾहिं KTN ईंदो आहियां त मूंखे लॻे थो वापसि पंहिंजी पुराणे घर अची वियो आहियां, पुराणे यादनि में अची आया आहियूं, त उहो फील तमामु सुठी हूंदी आहे। बिल्कुलु। त तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे, सभिनि खे तमामु घणी मुबारक हुजे। वाह वाह। ऐं हिन सां गॾु मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे हिन महिल जेके वेठा आहिनि उन्हनि मां उहो ऐं मां उहे वाइद आहियूं जेको अञा KTN अञा ॻाल्हियुनि में हुयो। ऐं माना टेस्ट ट्रांसमिशन बि मुंहिंजो प्रोजेक्ट हलियो आहे, उनजा गाना टेस्ट ट्रांसमिशन में हलिया आहिनि। माना असां KTN ऑन एयर थियण खां
पहिरियां जा असां आहियूं नजफ़ अली माशाल्लाह बादरा ठीक ठाक अलाह करम जो मां सही चयुमि न त माना अञा ॻाल्हियुनि में हुयो उनमें न थियो त असां सच ॿुधायां त अली भाई बि शामिल हुयो छो त ही जेके शुरूआती जेके ॾींहं हुया कोऑर्डिनेशन में हा बिल्कुलु डेफिनेटली कोऑर्डिनेशन में अॼु यकीन कंदो त स्पेशली ॾाढी ख़ुशी थी रही आहे जेको 21 साल पहिरियां नंढड़ो ॿार जेको ॼावल अॼु माशाल्लाह 21 सालनि जो थियो आहे अलाह खां दुआ आहे त अलाह कंदो ऐं मूंखे उहो ॾींहुं बि यादि आहे बल्कि तव्हांखे सभई गॾिजी यादि हूंदो त आउं चवंदुसि त सिर्फ़ु हिन स्पेस खां हेतिरो स्पेस हिकु एतिरो कमिरो हूंदो जिथे KTN शुरूआती जंहिंमें बॉम्बे होटल में जिते बॉसिस वेठा हूंदा ॿिया बि जेको वेठा हूंदा सभई उते डिस्कस बि उते थींदो बाक़ाइदे ऐं सनम सिमाल रूम सिमाल बि जेके हे तव्हां ॾिसो था एतिरो ई रूम हूंदो ऐं तव्हां यकीन कंदो त अॼु स्पेशली ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो अॼु उहो नंढो ॿूटो पोखियल अॼु माशाल्लाह वण थियो आहे त उन वण जी छांव में असां सभु गॾु आहियूं ऐं अलाह खां दुआ आहे त अलाह कंदो ही इदारो ता हयात क़ाइमु दाइमु ऐं इहो न चवंदुसि त एतिरा साल पर अलाह कंदो ही ता हयात क़ाइमु दाइमु बिल्कुलु शुरू में जेको स्टार्ट हुयो 5 कलाकनि जी ट्रांसमिशन हूंदी अगरि तव्हांखे यादि हुजे जी जी बिल्कुलु 5 कलाकनि खां स्टार्ट थियो मुंहिंजो ख़्याल आहे विद इन मंथ्स 5 to 8 then 24 hours 5 खां पोइ 12 ते वियो बिल्कुलु 12 कलाक 12 खां पोइ 24 बिल्कुलु ऐं मुंहिंजे ख़्याल सां हिन पूरी जर्नी में जेकर सभिनी खां वधीक बेशक टीम जो त पंहिंजी जॻह ते हिकु अहम रोल हूंदो ई आहे पर असांजे हथ में उन वक़्तु असांजा जेके बि मैनेजमेंट आहे उन्हनि जे हथ में हिकु कोशिशि हिकु काविश हुई जेका सभिनी यकीनन भरपूर महिनत सां दिलि सां कई पर जेकर मोट जी असां ॻाल्हि कयूं जेको रिस्पॉन्स आयो असांजे व्यूअर्स जो यकीनन उहो व्यूअर्स जो रिस्पॉन्स न मिलियो आहे त इहो इम्पॉसिबल हुयो कि KTN पंहिंजी हिन 20-21 सालनि जी जर्नी खे तय करे सघिया त एक्चुअल जेको क्रेडिट वञे थो असांजनि उन्हनि सभिनी ॾिसंदड़नि खे जेके हींअर असांजी स्क्रीन जो न पार वेठल आहिनि उन्हनि सभिनी खे क्रेडिट वञे थो जेको उन्हनि भरपूर पंहिंजो क्रेडिट हिकिड़ी ॻाल्हि थोरी सॉरी माज़रत सां त तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असांजे सिंध जे अवाम ऑन कयो चैनल खे एग्ज़ैक्टली त उन ऑन कयो तव्हां यकीन कंदव त जंहिंमहिल शुरू में जंहिंमहिल ही 5 कलाक ट्रांसमिशन हलंदी न त माण्हू अली भाई 4 बजे टीवी ते वेठा हूंदा 4 मथां को थी सघे तो भुल में को 4:30 हो चवंदा यार कॾहिं थी सघे थो भुल में मतिलबु 4:30 वॻे ऑन करे छॾनि उहो 4 वॻे बसि लॻाए छॾंदा चैनल ॿियो कोई बि चैनल हूंदो सिर्फ़ु लोगो हलंदो कलाक खनि लोगो ॾिसंदा PTV जी पूरी लाइफ में हुन दौर में सिर्फ़ु अधु कलाक जो टाइम हूंदो सिंधी चैनल बिल्कुल अधु कलाक ना 2 घंटे ड्रामे जे लाइ अधु कलाक जो हूंदो हुन में एक न्यूज़ हूंदी हुई हिकु ड्रामो सिर्फ़ु अधु कलाक हूंदो 24 कलाक में अधु कलाक जो सिंधी जे लाइ ड्रामे जे लाइ टाइम हो त हुन हिकु सिंधी चैनल आहे 24 कलाक जो आहे त माण्हू चरिया थी विया इहो हिकिड़ो क्रेज पॉइंट हुयो वाकई कि माण्हुनि जे लाइ इफ आई एम नॉट रॉन्ग मुंहिंजो ख़्याल आहे त मां 98 खां मीडिया में आहियां त हे मुंहिंजो ख़्याल आहे लैंग्वेज चैनल्स में बि KTN पहिरियों चैनल आयो जेको लैंग्वेज चैनल माना सिंधी ज़बान में आयो हुन खां पोइ माना पंजाबी बि आया बलोची बि आया सराइकी बि आया पोइ हिन खां पोइ पंजाबी चैनल आयो वसेब ये सब माना पहिरियों क़दम जेको लैंग्वेज चैनल जो आहे उहो क्रेडिट बि KTN ॾे वञे थो ईअं ई आहे ऐं जॾहिं तव्हां बिगिनर हूंदा आहियो त यकीनन रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि उन लेवल जी हूंदियूं आहिनि सो इनशाला इन्हनि तमामु शयुनि ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं जेके असांजा ॿिया महिमान आहिनि उन्हनि सभिनी खे बि गॾु इंक्लूड कंदासीं कोशिशि कंदा सभिनी जी जर्नी खे पंहिंजे प्रोग्राम में इंक्लूड कयूं ऐं यकीनन इंस्पिरेशनल बि आहे यकीनन काफ़ी सारनि मुश्किलातुनि सां भरियल बि आहे सभिनी जूं जर्नीज़ ऐं हिकु प्लेटफॉर्म त मिलियो उन्हनि तमामु आर्टिस्ट खे जेको फुल टाइम अपॉर्चुनिटीज़ ॾिसनि पिया बिकॉज़ मां प्रीवियस ट्रांसमिशन्स ॾिसां पई ऐं मां रियलाइज़ कयो कि काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन PTV जो उहा ई 1 आवर ऐं हाफ आवर जी ट्रांसमिशन जे करे अलाए केतिरो असांजो सिंध जो टैलेंट हुयो जेको उअं साम्हूं न अची सघियो पर जीअं KTN जे अचण खां पोइ अची सघियो सो उहे ई टैलेंट हींअर टैलेंटेड माण्हू असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं शुरू खां डे फर्स्ट खां ऑलमोस्ट लाइक कुझु मिड ऐं कुझु एंड खां जॉइन थियल आहिनि सो आपा शमीम जी तरफ़ हलंदासीं तव्हांजी जर्नी जे हवाले सां ज़रूरु ॼाणणु चाहींदासीं तव्हां कॾहिं खां KTN जॉइन कयो कीअं तव्हांजी जर्नी रही कहिड़ियूं मुश्किलात तव्हां ॾिठियूं लर्निंग छा रही तव्हांजी माशाल्लाह ज़बरदस्त रही मुंहिंजो पहिरियों ड्रामो आख़िरो हुयो जॾहिं 4-5 साल KTN खे थी विया सही उहा सिंधी चैनल जो मूंखे बि शौक़ु थियो शबनम नवाज़ मुंहिंजे मथां रहंदी हुई फ्लैट में मां उनखे चयो मां बि अचणु थी चाहियां उन चयो हा मोस्ट वेलकम पोइ वरी इंटरव्यू ॾियारायूं पहिरियों ड्रामो मुंहिंजो आख़िरो हुयो उन खां पोइ माशाल्लाह सिलसिलो हलंदो रहियो अली सां बि मां काफ़ी ड्रामा कया 5 डे कया सीरियलियूं कयूं माशाल्लाह उन खां पोइ सिलसिलो हलंदो आहे हाणे अची
सो पहिरियां KTN हिकु ॿूटो हुयो ऐं हाणे माशाल्लाह जीअं नज़र भाउ चवंदा कि वण वण थी थी वियो वियो आहे, आहे, त हा, तव्हां बिल्कुलु। पहिरियां जे KTN ऐं अॼु जे KTN में छा डिफरेंट ॾिसो पिया, छाकाणि अॼु त AI जो दौर अची वियो आहे, शयूं वधीक टेक्नोलॉजी एडवांस थी वई आहे, त छा हिन वारे त कोई तव्हां चेंज ॾिसो पिया? हा चेंज त काफ़ी अची वियो आहे, पहिरियों ऐं हाणे में वॾो फ़र्क़ु आहे, सही। पर ड्रामा उहे ई ॻोठाणा अञा ताईं हलनि था पिया, जीअं शहर जा ड्रामा थींदा आहिनि, अली ठाहींदो कराची मुझे में। गेटअप में अंदाज़ो कोन थो थिए त आख़िर माना ॻोठाणा ड्रामा अहिड़ा था थियनि त मां चयो भला हाणे पंहिंजी ॾाढी मशहूरु मुंहिंजे ख्याल सां इन लिहाज़ सां मां चवंदमि कि इन में ठाहींदड़नि जो हो न आहे, उन्हनि खे असां नथा चई सघूं, असांजे व्यूअर्स इन हवाले सां तव्हां वधीक शइ मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, इन में ॾिसो ख़बर अथव हिकिड़ी ॻाल्हि अथव, जॾहिं अलाह साईं तव्हांखे रेस्पेक्ट ॾिए थो न, पोइ माण्हू तव्हांखे लाइक कनि था, तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि था, इन में सच ॿुधायां ईअं ऐं थी सघे थो माज़रत सां इहा लाइबिलिटी इदारे ते बि अचे थी, तव्हां जेकी शइ पेश कयो था माण्हू उनखे ॾिसनि था, तव्हां यकीन कंदो त अगरि शइ इहा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे। मूं लास्ट टाइम मूंसां गॾु हिकिड़ा ॿ डायरेक्टर वेठा, आई डोंट नो कहिड़ा हुया हुआ, उहो ड्रामा कंदा, मूं उन्हनि सां बि इहा ई ॻाल्हि कई त भई त सभु शइ जेकी तव्हां ॾेखारो था उहो माण्हू ॾिसनि था, ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि खे उहो हज़म कनि था, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हाणे तव्हांजे मथां थो थिए त तव्हां छा था ॾेखारियो। सही सही। अच्छा मां जॾहिं ड्रामा शुरू कया त ज़ाहिर मां शहरी ड्रामा कया आहिनि, मुंहिंजो ज़हनी उहो इहो पहले हम लोग करते ही शहरी ड्रामे थे यार, त उनमें काफ़ी मूंखे चवंदा यार ही छा आहे, असांजो कल्चर कोन्हे, असांजी ड्रेसिंग इहा कोन्हे, मतिलबु मूंखे मुंहिंजा घणा दोस्त आहिनि हैदराबाद में, मुंहिंजो यार ज़रूरी थोरी आहे त हर शइ गोश्त जे हिसाब सां सोचे इंसानु, छा सिंधी माण्हू शहर में नथो रहे, छा हिते जे हिसाब सां उनजो सिस्टम कोन ठहियलु आहे, त जॾहिं ठाहिया उन टाइम ते इतराज़ कया, पर जॾहिं कामयाबु थिया त पोइ सभिनि चयो न यार ठीकु आहे इहो बि थी सघे थो, त भाउ जी बि ॻाल्हि सही आहे त चैनल ते बि आहे त जेका शइ पेश कंदो उहा ज़हन में ईंदी माण्हुनि जे, असां उन शइ ते वञा थो न यार असां ही माण्हू ॾिसंदा वधीक आहिनि त असां ॻोठ वारा ड्रामा वधीक ठाहियूं, पर इहो चैनल जो बि आहे, सची ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे त हू जेको मिक्स हुजनि, शहर जा बि हुजनि त ॻोठाणा बि हुजनि, पर हाणे उहा ई ॻाल्हि थी कयां घणो करे ॻोठाणा ई ड्रामा ॻोठाणा वधीक था थियनि। हाणे असां ॻोठ लाड़क आया ऐं दातर भाई खे चऊं था पिया त बस शहरी ड्रामा वराए शुरू कयो, वराए क्लीन शेफ थिया, हाणे ते ऑल द वे डिमांड अची वई आहे। हिकिड़ो एक्सपीरियंस शेयर कयां KTN जी वजह सां, इनफैक्ट तव्हांजी तरफ बि अचण चाहींदमि, ऑल द वे तव्हांजो एक्सपीरियंस KTN जी वजह सां मां जेॾीमहिल KTN अची चुको 2-3 साल थी चुको आहे KTN खे, त मां हिकिड़ो ISPR जो प्रोजेक्ट करणु वियुमि उमरकोट में, ज़बरदस्त उर्दू जो, त होॾे जो वियुमि त हुन प्रोजेक्ट में असांजा हमायूं सईद बि हुजे, ज़ीक्यू हुजे, बीनेश चौहान, आमना शेख, मेरा ख्याल है आमना शेख ही नाम था, आमना शेख, वो अपना ये कौन से थे यार जिसने वो फिल्म की थी, राशिद फारूकी, मतलब ऑल द वे टू द रिनाउंड नेम्स हुया, सिंधी हुन में रुगो असां ॿुधणा हुयासीं, आपा मुमताज़ कमल ऐं मां, माशाल्लाह, ठीकु आहे, उमरकोट में रिकॉर्डिंग, हाणे हिननि सभिनीनि जी हुजे, अदनान सिद्दीकी, हिननि सभिनीनि मूंखे चयो, अच्छा कुदरती हुननि असांजी रिकॉर्डिंग जे दौरान असां छोर कैंट में रहियल हुयासीं, थर फेस्टिवल लॻल हुजे उमरकोट जे किले, अरे ज़बरदस्त, त हुननि माना हिननि खे शौक़ु चयो त भाई इंटीरियर हेॾे थर वॾे वञनि कोन था, त हलो बाबा थर फेस्टिवल था, हाणे असां घुमण जे लाइ आयासीं, हुन फेस्टिवल में जीअं घिरियासीं, तव्हां यकीन कयो एॾा वॾा वॾा नाला, हिननि सां कंहिं बिना आपा ऐं मुंहिंजे पोयां जेके मायूं मर्द, इहे सभु जेके असांखे कढ हुया तस्वीरूं कढाइण में, माण्हू वठी अचनि साईं मुंहिंजी ज़ाल अथव, मुंहिंजी माउ अथव, हिन सां तस्वीरूं कढायो, बीहनि, हिकिड़ी पंहिंजाइप, बिल्कुलु माना उर्दू वारा जेके भी एक्टर हुया वो मोटी वनी या माना रास्ते में चवन था यार हम कराची चलें, हमसे सिंधी ड्रामा कराओ, किसी मॉर्निंग शो में बुला लो हमें एज अ गेस्ट, फिर त के तरीके सां असां किस्सो शेयर कंदमि त असां थरकोल वियासीं, असांजो वर्कशॉप हुयो, सो असांजी हिकिड़ी कोइन कराए हिते उहा ऐं मां ऐं ॿिया असांजा ॿिया बि काफ़ी चैनल्स हुया, जियो वग़ैरह जेके बि त असां जॾहिं हुते पहुतासीं ऐं उन्हनि असांजी जॾहिं ख़िदमत कई, दावत कई, उन्हनि काफ़ी ग़रीब वीचारा माण्हू हुया, त उते तारुफ़ कराए पियो हर को, मां फलां चैनल, जॾहिं असां नालो खयोंसीं त असां KTN न्यूज़, तव्हां पंहिंजो घरु आहियो, तव्हां हेॾे थी वञो, असांजी अलॻि ई मतिलबु हिकिड़ी रिस्पेक्ट हुई ऐं असांखे तोहफ़ा ॾिना विया, पर उहे जेके ॿिया हुया चैनल्स वारा उहे काफ़ी हैरान पिया थियनि त यार माना तव्हांखे एॾी रिस्पेक्ट मिले थी, इन ई वजह सां मां स्टार्ट में इहा ॻाल्हि कई न कि जेको असांजो क्रेडिट थो वञे उहो सभिनी उन्हनि व्यूअर्स खे थो वञे जिन ओन कयो ऐं बाक़ाइदा ओन कयो, जेका ओनरशिप अॼु ताईं बि क़ाइमु आहे, ऐं इहा ओनरशिप त असां सिर्फ़ु विद इन सिंध या विद इन पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं, इंटरनेशनली असां ॾिसूं इंटरनेशनली मुंहिंजे ख़्याल सां KTN जेको रोल प्ले कयो आहे न, उहो त उनजी त मतिलबु जेतिरी
बि तारीफ़ कजे उहा घटि आहे जो हींअर अगरि असांजी सकाफ़त सुञाणी थी वञे उन नमूने सां जेका असांजी सकाफ़त डिज़र्व करे पई असांजी लैंग्वेज हींअर उन लिहाज़ सां हींअर उनखे उहा इम्पोर्टेंस मिलियल आहे त उनजो सॼो क्रेडिट डेफिनेटली हिन चैनल खे वञे थो जंहिं उनखे इंटरनेशनल लेवल ते उहा रिकग्निशन ॾिनी आहे जेका यकीनन असांजी लैंग्वेज असांजी सकाफ़त असांजो कल्चर डिज़र्व पियो करे सो इन जो सॼो क्रेडिट हिते थो वञे इंडिया में काफ़ी सिंधी आहिनि असांजो चैनल इंडिया में एॾो ॾिठो थो वञे माना 5-6 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे बल्कि अञा बि शायदि 10 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे हिकिड़ो हुते प्रोग्राम कंदो नबील इट्स अवर शो हुन में हिकिड़े ॾींहुं माना फीमेल होस्ट हूंदी त फीमेल ईंदी हिकिड़े ॾींहुं सिंगर होस्ट हूंदो त सिंगर ईंदो सही सही ॿिए ॾींहं ते हिकिड़ो कॉमेडियन हूंदो हो माना ईअं डिफरेंट हिकिड़े ॾींहुं हिकु एक्टर होस्ट कंदो त उन्हनि ॾींहंनि में माना यासिर काज़ी कंदो हिकिड़ो ॾींहुं जंहिंमें शाइर ईंदा हुआ यासिर काज़ी पाण शाइर आहे सही बिल्कुलु त इंडिया मां हिकिड़ी डेलीगेशन आयली ॿियनि शाइरनि जी मेल फीमेल हुया ॿई पोड़ा पोड़ी हुया हिकिड़ा वॾी उमिरि जा उहे मूं वटि फेसबुक ते बि एड आहिनि त इन्हनि खे वरी नबील दोस्त भी हो तो नबील जो चाहिए ये लोग ठहरे में तुम्हारे इलाके में ना कराची यूनिवर्सिटी की तरफ वो ठहरे कराची यूनिवर्सिटी में अंदर उनका जो गेस्ट हाउस है उसमें ठहरे हुए हैं तुम इनको लेते हुए आओ अरे मैंने कहा मुझे क्यों ख्वार करा रहा है रात में बिला वजह में ना खैर एनीवेज त मां उन्हनि खे वठी करे हिते आयुमि त रस्ते में मूंखे जॾहिं गाॾी में वेठा मथां इंडिया वारा भले सिंधी हुजनि मां मूंखे काॾे सुञाणींदा उन्हनि मूंखे सुञातो मुंहिंजे ड्रामनि जा नाला खयनि केटीएन माण्हू शौक़ सां था ॾिसनि बिल्कुलु बिल्कुलु ईअं असांखे पंहिंजा नाला यादि आहिनि उन्हनि खे असांजा नाला यादि हूंदा आहिनि हे फलाणी मां चवंदी अलाए कंहिंखे था चवनि की तव्हां आहियो न फलाणे ड्रामे में तव्हांजो फलाणो हे नालो हुयो असांखे नाला यादि आहे उन्हनि खे बिल्कुलु स्टार्ट जा ई अगरि असां ड्रामास यादि कयूं सॉन्ग्स यादि कयूं मतिलबु मुंहिंजे ख़्याल सां उहे एवरग्रीन सॉन्ग आहिनि ऐं उहे अॼु ताईं बि एवरग्रीन सॉन्ग आहिनि वञी असां नंढा हुयासीं ऐं हे सॼा जेके चहिरा असांजे साम्हूं आहिनि उहे असांखे ॾाढी सुठी सां यादि आहिनि ऐं उहे सॼा सॉन्ग्स एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि उहे न न तव्हां असां वॾा आहियूं तव्हां नंढा आहियो कीअं ही सभु वॾा आहिनि बसि नजब भाउ ते आई थिंक नजब भाउ खे यादि हूंदो असां नंढा आहियूं तव्हांजा गाना था ॿुधूं थोरे 1 साल को वॾी उमिरि हूंदी न यकीन कंदो त केटीएन जे अचण सां मां तव्हांखे सच ॿुधायांव थो त उन टाइम हिकिड़ो कैसेट कल्चर जो वॾो उरूज हुयो थींदो इहो त माना इंडिया मां का गानो असांजे लाइ हिकिड़ो मशहूरु हूंदो त इंडिया मां गानो आयो न त शाइर जेके आहिनि उहो रिली विछाए बॉर्डर ते वेठा हूंदा आहिनि उन टाइम मुंहिंजी कॉपी करे ॾींदा पोइ जंहिं महिल केटीएन आयो त यकीन कंदो त उनमें जंहिं महिल हीअ सभु यंगस्टर आया त माण्हुनि एसि ताईं चयो त यार असां पहिरियों सिंधी म्यूज़िक न ॿुधंदा हुआसीं पर हाणे जंहिं ॾींहुं को केटीएन आयो आहे ऐं तव्हांजा गाना आहिनि या ॿिया काफ़ी जेके ॿिया सिंगर आहिनि असां हुननि जा गाना ॾिसण ऐं ॿुधणु शुरू हुननि जी धुनुनि ते गाना ठहण बंदि थी विया बिल्कुलु हा हा बिल्कुलु वेरी वेरी कॉमन वेरी कॉमन न त मां कॾहिं ज़िंदगी में मूंखे यादि न आहे त मां कॾहिं सिंधी गाना ॿुधा हुजनि पहिरियां केटीएन आयो तव्हांजी पंहिंजी लिरिक्स ते पंहिंजी म्यूज़िकुनि ते गाना थियण शुरू थिया इहो क्रेडिट तव्हां ॾे थो वञे हा त कंपोज़िशन सीनियर सिंगर्स आहिनि नजफ़ उन्हनि बि तव्हां खां पोइ इहो शुरू कयो आहे उहे सीनियर चेंज ओवर तव्हां आंदो मां उन्हनि जो नालो न खणंदुसि उन्हनि असांखे एसि ताईं चयो यार मूंखे चई यार ख़ुदा जी का मार पियो असांखे कहिड़े धंधे ते लाइ असांखे कंपोज़िशन ते आंदो अथो हाणे असांखे पंहिंजो कमु करिणो आहे महिनत वधीक करणी आहे ख़ैर महिनत वधीक थींदी तॾहिं यकीनन उनजो फल बि एवरग्रीन हूंदो आहे इहो ई सबबु आहे जो हींअर तव्हांजो असां कोई बि ट्रैक खणी करे उनजो नालो साम्हूं आणियूं त उहो हिकु एवरग्रीन ट्रैक ई आहे ऐं माशाल्लाह सां असांजी स्पेशली जॾहिं को बि स्पेशल इवेंट हूंदो आहे उहो एकता हुजे या स्पेशली बर्थडेज त नजब भाउ सभिनी खां अॻियां अॻियां हूंदा आहिनि सो विल रिमेन नजब जो त ॿियो बि क्रेडिट वञे थो त शुरू में माना तक़रीबन सम्झो 5-6 तूं सॉन्ग्स कया आहिनि बिल्कुलु बर्थडे जे हिसाब सां कंहिं बि इदारे जो चैनल जो गानो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे त मूं थीम सॉन्ग बल्कि शुरूआती जेकी तव्हांखे यादि हूंदो जेको मतिलबु वीडियोस में असां ॿुधासीं आवाज़ हिनजी हूंदी सच ॿुधायां थो केटीएन जा काफ़ी अवार्ड थिया आहिनि पर हिकिड़ो ट्रेवलर अवार्ड जेको मूंखे मुंहिंजे हिसाब सां हुजे हा त उहो हिनखे मिलणु घुरिजे हा अच्छा हिन जी गाॾी में मज़े जी ॻाल्हि हिन जी गाॾी मूंखे लॻे थो उहा न हर जॻह ते यूज़ हिन जी गाॾी जेको केटीएन जे लाइ हिन सफ़र कयो आहे न उहो कंहिं न कयो आहे रात जो वेठा हूंदा हाणे ट्रेवलर अवार्ड जो हिकिड़ो अवार्ड हुजे ऐं यकीन कंदो त नबील थींदो यार हैदराबाद चलना है सखर चलना है हे बस तैयार हूंदी गाॾी ते सामान ज़बरदस्त सो इहो हिकिड़ो कमु डेडिकेशन आहे पंहिंजे इदारे जे लाइ लगन जेकी पंहिंजे कम खे ओन करणु आहे ऐं माशाल्लाह सां हींअर ट्रैक्स जो ऐं सिंगिंग जी ॻाल्हि ॿोल हले थी ऐं नजफ़ भाउ साम्हूं हुजनि त मुंहिंजे ख़्याल सां असांजो ज़्यादा ॻाल्हाइणु गुनाह में शामिलु थींदो इहो ग़लति आहे सो असां हींअर अवां सभिनी खे बि वधीक वेट न कराईंदासीं एतिरी ख़ूबसूरत आवाज़ असां सां गॾु मौजूदु आहे सो तव्हांखे ज़रूरु रिक्वेस्ट कंदासीं कुझु थी वञे उहो चवंदा आहिनि त जंहिंजी शादी तंहिंजा सेरा सो अॼु जंहिंजे लाइ अची मौजूदु आहियूं सो कोशिश आहे त उन इदारे जे लाइ बिल्कुलु थीम सॉन्ग मुंहिंजो ख़्याल जी बिल्कुलु ओ वाह वाह अॼु जेके बि गाना कंदासीं उहे पंहिंजे चैनल लाइ हूंदा इंशाल्लाह
जोश जज्बा नवा हर घड़ी हर कदम पंहिंजी हिम्मत सां हाणे नाहे को हम हो ला 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 ला। जोश जज्बा नवा हर घड़ी हर कदम पंहिंजी हिम्मत सां हाणे नाहे को गम ही अज़्म नो हर दिल में जवां हर राहत से मंजिल जो तारीख नहीं हर बाटू जानो हो ला 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 ला। पंथ के डाह हुजन फासिला ही प्यार जा कौन थक बागने काफिला ही प्यार जा ही अज़्म नो हर दिल में जमा हर राहत से मंजिल जो निशान तारीख नहीं हर बाटू जालो हो ला 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 ला। जोश जज्बा नवा हर घड़ी हर कदम पंहिंजी हिम्मत सां हाणे नाहे को हम ही अज़्म नो हर दिल में जमा हर राहत से मंजिल जो तारीख नहीं हर बाटू जालो हो ला 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 ला। पंहिंजी धरती असां नींहुं ही हलंदो रहे पंहिंजी धरती असां नींहुं ही हलंदो रहे तू है सिंध जो नाउ ई ऊंचो हर दिल में जमा हर राहत से मंजिल जो निशान तारीख नहीं हर बाटू जालो हो ला 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 ला। पंहिंजी धरती असां नींहुं ही हलंदो रहे ही अज़्म नो हर दिल में जमा हर राहत से दिल जो निशान तारीख नहीं हर बाटू जालो हो ला 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 ला। पंहिंजी हिम्मत सां हाणे नाहे को ला 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 ला।
छा ॻाल्हि हिन गाने में ॿियनि सभिनीनि सां गॾु मां बि मॉडल हुयुमि छा ॻाल्हि कजे वीडियो में। मतिलबु असां इहा स्पेशल ॻाल्हि ब्रेक खां पोइ ॿुधूं अगरि स्पेशल आहे त मुंहिंजे ख़्याल सां, छाकाणि त एतिरियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं माशाल्लाह सां असां हिन सॼे सफ़र में जंहिंजूं जेके यादूं आहिनि उहे शेयर कयूं पिया। सो अवां सभिनी खे असां सां गॾु रहणो आहे। असां हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ ॿीहर अचूं पिया। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर मुंहिंजी तरफ़ां KTN जी सालगिरह जो ॾींहुं KTN खे मुबारक हुजे। ॾाढी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं मां त माना जॾहिं खां KTN खुलियो आहे तॾहिं खां टेस्ट ट्रांसमिशन खां वठी हिन महिल ताईं असां गॾु आहियूं ऐं मूंसां गॾु असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे, मोहसिन आहे, सीनियर आहे। भले सीनियर त पाई जॻह ते आहे पर असांजो सुठो दोस्त बि आहे, साईं बख़्शण महिराणवी। ॾाढा सुठा शाइर आहिनि, अदीब आहिनि ऐं तव्हां बि मुंहिंजो ख़्यालु पहिरियां खां ई माना शुरू वारे ॾींहं खां ई माना असां गॾु आहियूं KTN ते। सभ खां पहिरीं त ॾे तोड़े परॾे में जेके बि मुंहिंजी जीजल सिंध जी मिठड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ ऐं सम्झंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे एशिया जे पहिरें सिंधी सैटेलाइट चैनल KTN जी सालगिरह मुबारक हुजे, जनम मुबारक हुजे। शाल जिते बि हुजो मुरकंदा महकंदा रहो ऐं ॾाढो सुठो ई तव्हां अॼु सेलिब्रेट कयो आहे ऐं ख़ुशियूं बि सेलिब्रेट करणु घुरिजनि ऐं जेतोणीकि ख़ुशियूं तमामु घटि रहिजी वियूं आहिनि पर जेको वक़्तु मिले, जेका घड़ी मिले ख़ुशीअ जी त उनखे माण्हू वरी इंजॉय करणु खपे। आकाश अंसारी जूं सिटूं आहिनि त मञूं था अॼु या सुभाणे बदन जो बि बंभोर भड़भांग थींदो, पुनूं ही पसान जो वेंदो पलाणे, मगर हाणे इहा ई घड़ी जंहिंमें तूं मां जियूं था इन जे हुजण खां त इनकार न आहे। इन घड़ीअ खे माण्हू इंजॉय करे। छा ॻाल्हि कजे, माशाल्लाह बहितरीन, केॾी न ख़ूबसूरत ॻाल्हि कई वई आहे वाकई। ऐं उहा ई ॻाल्हि आहे न कि जंहिं ख़ुशीअ जो तालुक़ु असांजी जीजल सिंध सां ॾाढो ख़ूबसूरत माशाल्लाह वर्ड चयो कि उन सां हुजे त उन ख़ुशीअ खे छो न ईअं गॾिजी करे सेलिब्रेट कजे ऐं माशाल्लाह सां हिन सेलिब्रेशन में अवां सभु हमेशह असांजो ख़ासि हिसो हूंदा आहिनि। सो हिन तरफ़ बि कुझु ॿियनि महिमाननि, कुझु नवनि चेहरनि असांखे जॉइन कयो आहे। सो यकीनन मां उन्हनि सभिनी खे बि उन्हनि सभिनी जो बि इंट्रोडक्शन कराईंदासीं ऐं सभिनी खां पहिरियों मां न्यूज़ जी तरफ़ बि थोरो सो हलंदासीं ऐं पिछले असां वटि सेक्शन में जेको प्रीवियस सेशन हुन में त असां वटि हुयो ई KTN ब्यूरो चीफ आहिनि, उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। असां सां गॾु वहीद राजपुर साहब मौजूदु आहिनि, अव्हांखे भली कार कंदासीं ऐं अॼु जे ॾियारे जे अव्हांखे मुबारकूं ॾींदासीं। छा चवणु चाहींदव अॼु ॾींहं जे हवाले सां? ॾिसो, मां त न्यूज़ में प्रोग्राम कयो त सॼी सिंध में जेके पूरी दुनिया में जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि जो अॼु ॾींहुं आहे, उन्हनि जे सालगिरह जो ॾींहुं आहे। समूरा जेके KTN खे सॼा जेके सिंधी आहिनि उहे पंहिंजो चैनल सम्झंदा आहिनि ऐं उन में को शक कोन्हे। सिंध जा इशूज़ हुजनि, कालाबाग डैम हुजे, मज़लूमनि जो किथे बि किथे ज़्यादती थींदी हुजे, KTN काविश सदाईं उन्हनि जो जेको आवाज़ बणी आहे। जेके नाणे जो मसइलो हुजे, रिथाबंदी जो हुजे, तरक़ी जो के बि इशूज़ हुजनि, सिंध सां किथे बि ज़्यादती थींदी हुजे आला ऐवाननि में या किथे बि मज़लूमनि सां कंहिं बि कुंड कुर्छ में, उते KTN काविश जेको आहे उनजो आवाज़ बणिजी आहे। ऐं समूरी जेकी सिथ खे जेके बि दोस्त हिते वेठा आहिनि उन्हनि खे अॼु जो ॾींहुं मुबारक हुजे। अॼु असां हीअ जेकी सालगिरह आहे शहीदनि जे नाव कई आहे KTN जे तरफ़ां। असांजा जेके शहीद थिया आहिनि, ताज़ो शहीद जानवर मर जेको आहे उहो शहीद थियो, शाहिद सुमरो थियो, अज़ीज़ मेमून, मुनीर सांगी समेत मुख़्तलिफ़ जेके असांजा साथी आहिनि, अमीर बख्श बिरोई, औरंगज़ेब तुनियो, इहे असांजा 6 जेके आहिनि साथी फ्रंट लाइन ते सदाईं काविश KTN जा जेके साथी रहिया आहिनि, रिपोर्टर रहिया आहिनि, सहाफ़ी रहिया आहिनि, उहे फ्रंट लाइन ते सदाईं हुन रिपोर्टिंग कई आहे, मज़लूमनि जो आवाज़ बणिजा आहिनि। बेशक ईअं ई आहे। ऐं जान मोहम्मद भाउ जो ज़िक्र थियो आहे, वाकई हिकु KTN जी हिकु सभिनी खां अहम रिप्रेज़ेंटेशन हुई ऐं सुञाणियो वेंदो हुयो उन एरिया में स्पेशली। सो यकीनन उन्हनि खे जेतिरी बि भेटा ॾिजो उहा घटि आहे। अॻिते वधंदासीं, कुझु ॿिया बि स्पेशल महिमान आहिनि, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, त उन्हनि खे बि गॾु शरीक कंदासीं। उन्हनि सां गॾु ई असां सां गॾु हींअर एक्टर भी आहिनि, पाण डायरेक्टर बि आहिनि माशाल्लाह, यकीनन कंहिं बि
कॉमेडियन भी आहिनि माशाल्लाह। सो कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। असां सां गॾु जावेद ताकाणी साहब मौजूद आहिनि। सो तव्हांखे बि असां अॼु जे दिहाड़े जे हवाले सां मुबारकबाद ॾींदासीं ऐं तव्हांखे भली वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब, अलाह ख़ुशि रखे, आबाद रखे, सलामत रखे। पहिरीं ॾींहं खां 2001 खां केटीएन सां गॾु हुयुसि, आहियां ऐं रहंदुसि, छो त हिन में असां पंहिंजो रत बि ॾिनो, पघर बि ॾिनो ऐं केटीएन वारी हिन समूरी सथ में नंढपण खां मुख़्तलिफ़ कमकार कंदे असिस्टेंट डायरेक्टर, हा नंढपण खां, जॾहिं आउं बिल्कुलु नंढो हुजे ॾाढे ते कूड़ बाबा आउं हेॾो तॾहिं आयो आहियां नूर भटारे सां। अॼु केटीएन जी 21 साल मां चवां त एॾी तारीफ़ कई तुंहिंजी कोई हज़म नथी माना केटीएन जी 21 सालगिरह ऐं काविश जी 18 सालगिरह ऐं केटीएन न्यूज़ जी 16 सालगिरह। हाणे असांखे केटीएन जो जॾहिं उहा इंसानु वॾो थींदो 18 सालनि खां पोइ शनाख्ती कार्ड ऐं 21 सालनि खां पोइ डोमिसाइल ऐं PRC ठहंदो, त असांखे बि फनकारनि खे बि पंहिंजो डोमिसाइल ऐं PRC ठाहिणु। मतिलबु हाणे इहो पुछणु घुरिजे की तव्हां केटीएन खां वॾा आहियो 1-2 साल या काविश खां या केटीएन न्यूज़? केटीएन मूंखां साल 2-3 साल वॾो बसि। हलो बसि सही आहे। चलो ज़्यादा वॾो झटको न केटीएन लॻो मूंखां वॾो आहे न साईं, ऐं नंढो तॾहिं आयो न। ऐं हिन मौक़े ते शाइर चए थो, शाम इशरत सलाम चए थी, शाम इशरत सलाम चए थी, हर मुसरत सलाम चए थी, हुजे अवां सभिनी खे, समूरनि दोस्तनि खे, भाइरनि खे सालगिरह जूं ख़ुशियूं मुबारक, मुंहिंजी मोहब्बत सलाम चए थी। वाह वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। हिकु ॿिया महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि गॾोगॾु भलीकार चवंदासीं। असां सां गॾु सईदा तबस्सुम साहिबा मौजूदु आहिनि। अव्हांखे अॼु दिहाड़े जे हवाले सां खोड़ सारी मुबारकूं। थैंक यू। केटीएन को भी बहुत बहुत सालगिरह मुबारक हो। आज 21वीं सालगिरह है और केटीएन ने एक ऐसी बुनियाद रख दी, ना सिर्फ पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में देखा जा रहा है और हमारा कल्चर फैल रहा है और इतनी खूबसूरती से फैल रहा है कि हर जगह रंग बिरंगी चीज़ें नज़र आ रही, क्योंकि हमारी कल्चर सिर्फ कलरों से है। और सिंध में जितने कलर हैं और सिंध सूबे में बाकी सिंध की जितनी भी चीज़ें हमारी इतनी कलरफुल है कि उनको जहाँ भी लगा दो तो वो किसी तारीफ़ का मोहताज नहीं है। माशाल्लाह, बिल्कुल ऐसा ही है। और इसी वजह से आज हमारी जो माशाल्लाह से महफिल है, आप देख सकती हैं कितनी कलरफुल हो रही है। सो कलरफुल आज का दिन ही कलरफुल और आज का दिन ही रोशनियों और मोहब्बतों और इज़्ज़तों और सेलिब्रेशन से भरपूर है। सो थैंक यू वेरी मच फॉर बीइंग हियर। ऐं माशाल्लाह सां असां जेके ओवरऑल महिमान आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। कचहरी जे सिलसिले खे जारी रखंदासीं। नजर भाउ जो छाकाणि ॻाल्हि पिया ॿुधायूं उहा असां ब्रेक लॻाए छॾियो। मूं शुरूआती अदा बख़्शण बि ॾींहुं ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि, उहो बि तव्हां सां कुझु मेमोरी पंहिंजी शेयर कंदो हिकिड़ो उहो बि। ऐं ॿियो शुरू में जंहिं महिल इहो सॉन्ग आयो त जोश जज़्बा नवां हर घड़ी हर क़दम, ऐं यकीन कंदो त मूंखे मुलाक़ात थी अल्लाह पाक उनखे जन्नत में जाइ ॾे अतर साहब जी वालदा सां। पोइ मूंखे मिली जे पुट इहो गानो जेको आहे असांजी फैमिली जो गानो आहे, ऐं तव्हां यकीन कंदो त उनजा इहे लफ़्ज़ ॿुधी ऐं उनजी जेकी उनजे लफ़्ज़नि में जेकी मोहबत झलके पई न, ऐं शायदि आउं बयानु नथो कयां। सो अलाह पाक खां दुआ आहे त अलाह कंदो उनखे अलाह पाक उनजी वॾी रब साईं जन्नत में आला मक़ाम अता कंदो अमड़ खे। सो चवणु मक़सदु हिकिड़ी ॻाल्हि इहा ॾाढी ख़ुशी थींदी आहे त केरु जॾहिं केरु पंहिंजो कंदो आहे, पंहिंजो ओन कंदो आहे त अञा वधीक ख़ुशी थींदी आहे। सो इन गीत सां उन खां पोइ गॾो गॾु ॿियो बि हिकिड़ो गीत गॾिजी करे कयोसीं, दिलि रंग तूं, जंहिंमें असां तव्हां यकीन कंदो त 2 रातूं 48 आवर्स असां हिकिड़े मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद पंहिंजो स्टेडियम जेको आहे हैदराबाद में, उते असां माना आर्टिफिशियल घर ठाहियोसीं। उनमें केटीएन जो हिकिड़ो घर ॾेखारूं था असां। उहो घर ठहणु शुरू थियो आहे, बुनियाद पई आहे, माना सभु आर्टिस्टनि मिली करे ठाहियो। हैदराबाद क्लब हुई शायदि आई थिंक। बस इहा ई ॻाल्हि आहे न, तॾहिं असां इहा ॻाल्हि चवंदा आहियूं अक्सर कि केटीएन जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त केटीएन हिकु बूटो हुयो ऐं उहो माशाल्लाह हींअर वण थी वियो आहे। सर अवां हिन हवाले सां छा चवणु चाहींदव? मां पंहिंजी पूरी जर्नी जे हवाले सां छा चवणु चाहींदव? जी आवाज़ जी बेस जो एॾो फैन आहियां, ऐं मुंहिंजो ख़्याल तव्हां हिकिड़ा पहिरियां उहो आयो जंहिंजो तव्हांजो हो जेको शेर पढ़ियल अथव, लाए जे त असुल न लाए जे, लगाए जे त इहा रिंगटोन अथव। मां हिन खां पहिरियां कॾहिं बि कंहिं आवाज़ में रिंगटोन न ॿुधी आहे। वेरी नाइस जी। आउं जॾहिं यादगिरियुनि जा वर्क वरायां थो त मूंखे उहो पहिरियों ॾींहुं बि यादि आहे जॾहिं पहिरीं मीटिंग थी हुई, ऐं उन ज़माने में आउं PTV ते प्रोग्राम कंदो हुउसि ऐं नौजवाननि जो उॾाम जे नाले सां उनजो होस्ट हूंदो हुउसि। ऐं आउं रेडियो तां आयल हुउसि, पोइ मूं PTV जॉइन कई 90s जे ज़माने में। फस्ट मीटिंग जेका बम्बई होटल में थी उहा मूंखे यादि आहे, ऐं उते इहो ख़्यालु आयो हुते हिकिड़ो सिंधी सैटेलाइट चैनल अचे थो, त मूंखां पुछियो वियो त बख़्शण तुंहिंजो त वरी बि इलेक्ट्रॉनिक मीडिया सां थोरो घणो टच में आई ऐं तजुर्बो बि आहे, कीअं थींदो? मूं चयो साईं कमाल था करियो। असां उन ज़माने में PTV जे 25 मिंटनि खे वधाइण जे लाइ एहतजाज कंदा हुआसीं त हिनखे कलाकु कयो वञे,
यानी जेका लोकल नशरियात आहे, पर ही त सॼो सारो चैनल थो अचे त ही त वाह वाह थी वेंदी। सो पोइ वरी उन ज़माने में काफ़ी दोस्तनि खे गॾु कयोसीं ऐं मूंखे यादि आहे त पहिरियों दफ़ो नॉन लीनियर एडिटिंग जो जेको तस्वर आयो हो, असां त PTV ते त बीटा कैम ते एडिटिंग थींदी हुई, ही नॉन लीनियर कंप्यूटर त अची वियो उर्दू साइड ते अची वियो हो। ऐं पहिरियों दफ़ो KTN ते इहे जॾहिं आया त हुनजी टर्मिनोलॉजी बि सिखीसीं त कीअं जेको आहे सो हुनखे टाइम लाइन ते रखिबो आहे, वरी हुनजी बैकग्राउंड म्यूज़िक कटिंग, वरी डिज़ॉल्व, हू माना सॼा। त पोइ मूंखे यादि आहे त बम्बई होटल जे भरिसां ई हिकिड़ी बिल्डिंग हूंदी जंहिंमें इहे एडिटिंग जो ऐं नवां नवां प्रोग्राम्स डिज़ाइन कयासीं, नवां नवां प्रोग्राम डिज़ाइन कयासीं ऐं ऑडिशन हिकिड़ी कॉमेडी ठाही वई जंहिंमें मां मेंबर हुउसि ऐं काफ़ी नौजवान हुन में ऑडिशन ॾियणु आया। मूंखे यादि आहे रहमतुल्लाह मांजोठी असां सभु गॾिजी सजाद सुहाग बि ऑडिशन ॾिनो हो, मूंखे यादि सां यार आयल आहे, हुनखे ख़ुशि लॻे। ऐं अहिड़े नमूने सां काफ़ी पंहिंजो शमीम जे पाड़े में रहंदो, सजाद खे शबनम नवाज़ वठी आई पहिरियों। हा ईअं ऐं शबनम नवाज़ मूंसां गॾु प्रोग्राम कंदी PTV ते मौसीक़ी जो, नओं नओं हुनजो जहान हो। उन पोइ वरी जॾहिं वेस्ट पॉइंट टावर में हिते आयासीं त हिते त जहान ई ॿियो हो, माना हाणे असां पहिरियां हे वारो सिर्फ़ु सभु कुझु हूंदो हो, पोइ वरी हेॾां वारो वतन, पोइ होॾां वारो पूरो माना अची वियो। ऐं मूंखे यादि आहे त उन ज़माने में त KTN जा जेके मेगा म्यूज़िकल शोज़ थींदा हुआ मुख़्तलिफ़ ज़िलनि में, उन में माण्हुनि जे अचण जो त माना एॾो हूंदो हो जो क्रेज़ हो। यानी मूंखे यादि आहे त नवाब शाह, सखर, लाड़काणू वेंदे कोटड़ी जी किले में बि हिकिड़ो वॾो, हाणे असीं उन ज़माने में KTN स्टार होस्टिंग आऊं कंदो हुउसि उन क्राउड खे, अदबी प्रोग्रामूं हिते खां कया, शहर सितारा जे नाले सां, माइन इस्पाणी जी कॉम्पियर हूंदी हुई, ईअं असां डॉक्यूमेंट्रीज़ मुख़्तलिफ़ शयुनि खे असां उन में सहेड़ियोसीं। पर मूंखे हींअर पंहिंजो नजब ॻाल्हि यादि ॾियारी, जॾहिं मूं शुरूआती हिकिड़ो प्रोग्राम नौजवाननि जो डिज़ाइन कयो, हुनजो मूं नालो रखियो उॾार। ऐं उॾार जे लाइ असांखे वरी हुनजो टाइटल सॉन्ग ठाहिणो हुजे। हाणे मुंहिंजे ज़हन में अचे ई न त मां कंहिंखे चवां। उन ज़माने में ख़ैर आऊं हितां जे ऑडियो स्टूडियोज़ खां त वाक़ुफ़ु हुउसि, पर माण्हू सिलेक्शन जे लाइ फ़ौरन क्लिक थियो त मां नजफ़ खे घरां खणी आयुसि ऐं उहे उनजा जेके उनजे टाइटल सॉन्ग जा लिरिक्स मूं लिखिया हुआ। असां ॿिन्ही गॾिजी वेही हिते ई शादाब स्टूडियो में हुनजी ट्यून ठाहीसीं ऐं उहो कीबोर्ड ते उहो जेको आहे सो उहो नजफ़ गायो हो, उॾार उॾार, माना हुन में सॼो इहो। ऐं उहो ई नजफ़ जी यानी एंट्री आहे KTN ते। मज़ेदार ॻाल्हि, नजफ़ अची वियो, नजफ़ अची वियो, पोइ सही हाणे पोइ त ज़मानो हो न। ऐं मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि यादि थी अचे त यादि अथई हिकिड़े दफ़े आऊं रहमतुल्लाह हिते एडिटर जे कमरे में वेठा हुआसीं ऐं तव्हां हिकिड़ी धुन खणी आया हो ऐं उहा सिर्फ़ु टेबल ते न वॼाए ॿुधाई हुई। तव्हां बिलीव कंदो असां उते वेठे वेठे फिल्मबदी जेको आहे सो उहो सनी चीच में छलो सोणी तो वणे, इहो उते जो उते वेही इहे लिरिक्स तो लिखी ॾिना, हिन जो पहिरियां म्यूज़िक ठहियो साईं, हाणे लिरिक्स पोइ लिखिया हुया। हा न, ही म्यूज़िक खणी आयो त यार हिन ते मूंखे लिरिक्स लिखी ॾियो। असां उते एॾो पॉपुलर थियो उहो गानो, सुपर डुपर। अञा ॿियो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, जी जी बिल्कुलु बिल्कुलु, उहो मज़ेदार आहे। त आऊं जॾहिं प्रोग्राम एडिट कंदो हुउसि त मूंसां इहो पंहिंजो मीराणी एडिटर हूंदो हो ऐं शहरयार हुनजो दोस्त हूंदो, उहो ईअं अची बीहंदो हो। त इहो कॾहिं कॾहिं महिल माण्हू थकी पवंदो आहे, राति जी शिफ्ट, वरी एडिटिंग, वॾो हिकिड़ो उन दौर जो जहानो। हाणे त लाइव थी वियूं आहिनि शयूं। त मां वेठे वेठे टेबल ते पंहिंजे टंडे जाम जे ज़माने में को यूनिवर्सिटी में ॻाईंदो हुउसि मुंहिंजी शाइरी त चाकलेटी नेणनि वारी छोकिरी बणिजी वई आहे साइण मुंहिंजी कमज़ोरी। त उहा मूं ईअं वेठे गुनगुनाई त मीराणी मूंखे नदीम त मूंखे चई साईं तव्हां ॻाईंदा बि आहियो छा? हाणे उहो एडिटर ऐं सीनियर पोज़ीशन ते, मूं चयो न यार मिड़े दिलि लॻी पई। चई कंहिंजी शाइरी आहे? मूं चयो इहा मुंहिंजी आहे, मिड़े यूनिवर्सिटी में ॻाईंदो हुउसि। मूंखे चवंदी इहा मूंखे ॾियो महिरबानी करे। मूं चयो तूं ॻाईंदो आहीं छा? चईसि आऊं हिते आयो ई ॻाइण लाइ एडिटर त मां माना रुगो एंट्री वरिती आहे KTN ते अचण जी। तॾहिं माना से पोइ ईअं उन उहो ॻायो, उन ते उहो हिट थी वियो उहो ज़मानो। ऐं
इलाही यादूं आहिनि माशाल्लाह वरी गुफ़्तगू में जिते जिते यादि आयूं माशाल्लाह भाई ॾिसो अगरि रिकॉल करण ते वियूं त वाकई एॾा न ख़ूबसूरत लम्हा हक़ीक़त में सच ॿुधायां त सिंधी प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में नो डाउट इन में चवंदे का झिझक महसूस कोन थी थिए न को वधाव आहे त कावश ऐं KTN जो जेको कंट्रीब्यूशन आहे मिसाल सिंधी प्रिंट मीडिया जे सहाफ़त जो जेके नवां ट्रेंड मुतारफ़ कराया उहा कावश अख़बार कराया ठीकु आहे अॼु बि उहा असांजे मज़लूमनि जो आवाज़ु आहे सिंध जो आवाज़ु आहे कावश बिल्कुलु कावश जे रुगो सिंगल कालम ख़बर ई वॾी ॻाल्हि आहे अॼु ॾींहुं ताईं आहे जीअं कि अवां न्यूज़ उन खां पोइ वरी KTN जेको आहे उन जो केॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे मुमकिन आहे उन ते के शयूं तनक़ीद हेठि बि अचनि थियूं कुझु ॻाल्हियुनि ते पर मजमूई तरह जॾहिं असीं उन ॻाल्हि खे खणंदासीं त KTN आर्टिस्ट ॾिना आहिनि राइटर्स ॾिना आहिनि सिंगर्स ॾिना आहिनि यकीन कंदो मेगा म्यूज़िकल शो में एॾी सिफारिश थींदी असांखे त भई कंहिं न कंहिं हिकिड़े खे फ़नकार खे वारो ॾियो महिरबानी करियो मास्टर मंज़ूर नओं आयो ऐं अहिड़ा खोड़ सारा सनम मारवी हा मूंखे यादि आहे जे हिन हुन शो में कुदरती मां बि हुयमि त सेलिब्रेटिंग में त माना हाणे त माशाल्लाह अल्लाह से करे छॾियो माना हुन ऐं ईअं त ॾिसो एलाज़ पे कई त मुंहिंजी हिकिड़ी एंट्री कराई अल्लाहु अकबर ऐं तव्हां काउंट नेम्स मतलब तव्हांखे एतिरा नाला मिलंदा मूंखे यादि आहे त सिंगर जी हुई मोरे जी हालांकि उहो वीचारा शेड्यूल थियल कोन हुआ ऐं उनखे चवंदो हुआ हिनखे साइमा मंसूर ॿुधिजे त हाणे साईं उहो असां सॼी टीम त सथ में आऊं हुनजो होस्ट माना कैप्टन लॻा पिया हुजूं न सही ॻाल्हि मुंहिंजो हाणे ॻाल्हि ॿुधो हुनजो पीउ ग़रीब माण्हू मूंखे जीअं साईं हिकिड़ो वारो रुगो ॾियारियो मुंहिंजो हाणे थोरो तर्स थोरो वक़फ़ो ईंदो न ऐं तोखे सॾे वठंदुसि पोइ हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजो कमु आहे तोखे स्टेज ताईं पहुचाइणु अॻिते जो सफ़र तुंहिंजी न्याणी कंदी चईं रुगो ॾियो कुदरती उनखे मूं कीअं बि करे उनखे वारो ॾियारे छॾियो उहा पोइ सिंगर हिट थी वई हली उन हिकिड़े सॉन्ग जे करे या इवन मूंखे यादि आहे त मूंखे जॾहिं अमेरिका जो वीज़ा मिलियो उन मूंखे चए उन्हनि इहो बि सुवालु कयो त आर यू सिंगर मुंहिंजो नो आई एम पोएट आई एम राइटर आई एम एंकर चईंदो नो यू आर सिंगर आल्सो मुंहिंजो हाउ कैन यू कॉल मी सिंगर त हुन मूंखे पंहिंजे LCD खे हीअं करे ऐं क्लिक कई त पर उन दौर में KTN में कंहिं ज़माने में नवाब शाह जी स्टेज ते मूं ॻायो हो सखी पिया खे मिली त चइजांइ उहो जो हले पियो त हू चए थो यू आर सिंगिंग अ सॉन्ग बिफोर ह्यूज क्राउड मतिलबु इहो मुंहिंजी प्लस पॉइंट थी वई हली हुई हुनजे लाइ काफ़िनि माण्हुनि खे KTN में माना काफ़िनि खे वॾी कंट्रीब्यूशन माना चाहे सिंगर्स हुजनि एक्टर्स हुजनि जेके PTV ताईं बि न पहुची सघंदा या कंहिंजी रसाई न हूंदी उन्हनि खे चांस ॾिनो राइट राइट न ख़ैर इन हवाले सां ॻाल्हि कजे त आम ऑल्सो अमंग दोस्त के मां त हिते प्रोग्राम ॾिसणु आई हुयमि ऐं मूंखे ॿुधायो छाकाणि मूंखे न्यूज़ कास्टिंग जो शौक़ु हुयो ऐं मूंखे चयो वियो की चलो तव्हां ऑडिशन ॾियो एंड लकली आई गॉट अ चांस टू परफॉर्म हियर एंड टू बीइंग अ न्यूज़ कास्टर सो वाकई हे प्लेटफॉर्म केतिरनि ई माण्हुनि लाइ हिकु रोज़गार जो ज़रियो बणियो आहे केतिरा ई एतिरा टैलेंट हुया जेके साम्हूं आया KTN सेखारियो बि ॾाढो आहे हिकिड़ो जोक वारी ॻाल्हि असांखे ब्रेक वठण जी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कॉन्वर्सेशन हले थी पर असांखे हींअर ब्रेक बि वठणी आहे ऐं असां कुझु महिमान आहिनि उन्हनि सां बि इंशाल्लाह ॻाल्हि ॿोल जो सिलसिला उहो जारी रहंदो अव्हांखे असां सां गॾु रहणो आहे मूंखे यकीन आहे असां जीअं इंजॉय कयूं पियूं अव्हां बि असांखे इंजॉय कंदा हूंदा हिन कॉन्वर्सेशन खे सो असां सां गॾु रहिजो
भलीकार अवां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भलीकार चवंदासीं ऐं मुंहिंजे ख़्याल सां असां वटि एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जो असां जेतिरो बि वक़्तु लॻायूं असांखे उहो घटि ई लॻंदो ऐं महिमान छाकाणि वेठा आहिनि सभिनी खे इंक्लूड करिणो आहे वही सर जी तरफ़ वधंदासीं अव्हांजी जर्नी जो हिकु स्मॉल सो जंहिंखे चइबो आहे न हिकिड़ो क्विक क्लिप ॿुधणु चाहींदासीं ऐं अव्हां हींअर ओवरऑल ट्रेंड्स खे ॾिसो पिया छा चेंज ॾिसो पिया छा चेंज इन फ्यूचर एक्सपेक्ट कयो पिया ॾिसो हिकिड़ा मां त एॾो सीनियर कोन आहियां बख़्शण भाउ आहे साईं आहे त एतिरो सीनियर कोन आहियां पर ज़ाहिर आहे टीम जो हिसो काविश खां मूं स्टार्ट कयो ऐं ज़ाहिर आहे जेके वॾियूं हिकिड़े जेकी ज़्यादतियूं थींदियूं मसइलो मां तव्हांखे मिसाल ॾियां माशूक बिरोई जो वॾो केस हुयो उनखे चौधरी असलम उन वक़्तु जो DSP हुयो छो त उन फ़ौरू करार ॾेई करे उनखे क़तल कयो KTN तंहिं वक़्तु कोन हुयो काविश हुन ते इन्वेस्टिगेशन कई ऐं उहो साबित कयो त इहो ॻोठाणो हुयो हुनखे जुड़तू मुक़ाबले में क़तल कयो वियो आहे ऐं उन स्टोरी ते उन वक़्तु हुकूमत एक्शन खयो चौधरी असलम वॾो ताक़तवर पुलिस ऑफिसर हुयो जंहिं ते FIR थी पूरी टीम ते FIR थी ऐं जेल कस्टडी थिया केस हलियो ऐं माशूक बिरोई बेगुनाह साबित थियो वारसनि सां इंसाफ़ त कोन थी सघियो ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ो माफ़िया जेके आहिनि ताक़तवर दुनियूं आहिनि जेके उन्हनि उनखे बचाए विधो ऐं केस मां बाइदत बरी थी वियो अहिड़े क़िस्म जा वॾा तमामु इशूज़ आहिनि अॻे मतिलबु मां हाणे मिसाल ॾियां टाइम थोरो आहे जी बिल्कुलु त अॻे काविश KTN खां अॻे ख़बर लॻंदी त SHO खे पुटु ॼायो मुबारकबाद जी ख़बर लॻंदी काविश जॾहिं आई तो ट्रेंड तब्दील थिया KTN आई अञा वधीक ट्रेंड तब्दील थिया सिंधी मीडिया में तव्हां ॾिसंदो त शहीद एतिरा साफ़ ई कोन थिया रिपोर्टिंग जे करे काविश KTN जॾहिं आई आहे फ्रंट लाइन ते वञी करे असांजे दोस्तनि साथियुनि रिपोर्टिंग कई आहे जंहिंमें 6 साथी शहीद बि थिया अहिड़े ई क़िस्म जा मतिलबु ट्रेंड तब्दील कया इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म मुतारिफ़ कराई ऐं ॿिया खोड़ सारा मामला टाइम थोरो आहे दोस्त घणा कंहिं बि लिहाज़ सां अगरि ॻाल्हि कजे त KTN हुजे कशिश हुजे या KTN न्यूज़ हुजे हर लिहाज़ सां पंहिंजी पंहिंजी फील्ड में उहो ट्रेंड सेटर रहिया आहिनि सो प्रोग्राम असांखे फाइनली पंहिंजो प्रोग्राम हिते जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ख़ुदा हाफ़िज़ चवणो आहे ऐं क्विक सो मैसेज वठंदासीं सभिनी खां उन खां बाद ओवर टू नज़र भाई इंशाल्लाह हिकिड़ो नंढड़ो सो मैसेज असां वटि वक़्तु सफ़ा घटि आहे उन खां बाद में असांखे असांखां पोइ इंशाल्लाह ॿिया जॉइन कंदा वरी असांजे पंहिंजे प्रोग्राम जी ॿुधाइणी करणी आहे अॼोके ॾींहं जे हवाले सां अॼोके ॾींहं जे हवाले सां त मुबारकूं ई मुबारकूं हिकिड़ो इदारो आहे जेको माना अञा ताईं इंस्टीट्यूशन जो रोल प्ले पियो ऐं ॿियो इहो त मां चाहींदुसि त KTN खे घुरिजे त हाणे हिकिड़ी आर्ट अकेडमी ठाहिणु घुरिजे जितां वरी जेको आहे सो हिकिड़ी खेप निकिरे जेका हाणे जदीद डिजिटल दुनिया में जेका वञे पई ऐं बाक़ी उस्ताद बुखारी जो शेर आहे त कुल्फत कठी करण खां मोहबत रती चङी आहे कूड़े किसे खण खां हिकु सिट सची चङी आहे खारियूं खटियूं न खोलियो ॿोलियूं मिठियूं के ॿोलियो रसवल रखी चङी आहे माखी चखी चङी आहे मोहबत जे मामरे में संगत जे सिलसिले में ॻणती कबी त नाहे पर जे कजे चङी आहे पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा उस्ताद दिलि पकी कर जो दिलि पकी चङी माशाल्लाह सो बसि इन्हनि लाइन्स खां असां नज़र भाउ जी तरफ़ वधंदासीं ऐं पंहिंजे प्रोग्राम खे असां हींअर अव्हांखे ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं इंशाल्लाह असांखां पोइ ॿिया ईंदा उहे तव्हां सां हा उहे तव्हां सां इंशाल्लाह कचहरी जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं नज़र भाउ ओवर टू नजफ मैसेज आहे मैसेज न पर मुंहिंजे आऊं सिर्फ़ु हिकिड़ी दुआ आहे त अलाह करे हीउ इदारो ता हयात क़ाइमो दाइम रहे अलाह कंदो ॿी हिकिड़ी हींअर बख़्शण भाउ ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हिकिड़ो हींअर जेको जदीद जेको दौरु अचे थो उन जे लाइ हिकिड़ो अहिड़ो इंस्टीट्यूट ठाहिजे जेके इन मां जेके हितां निकिरी अची करे जेको छो त हींअर AI जो दौरु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे त उन जे लाइ बि कुझु उपाउ वरिता वञनि ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई सो बसि इहा दुआ ई आहे अलाह कंदो इदारो ता हयात क़ाइमो दाइम इलाही आमीन इलाही आमीन सो अव्हां सभु जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो इन सां गॾु असां ॿई अव्हांखे फ़िलहाल जे लाइ ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं ऐं इंशाल्लाह हिकु ख़ूबसूरत सॉन्ग बि ॿुधंदासीं नज़र भाउ जी तरफ़ां इतना सन्नाटा क्यों है भाई
जेस ताईं कुछ लगे तो कुछ टेक्निकल एरर थी पियो आहे सो बिल्कुल सॉन्ग की तरफ वधंदासीं त पोइ हिननि एतिरनि माण्हुनि खे सेखारियो आहे केटीएन न त हिकिड़ो चलो चलो असां गाने जी तरफ़ वधूं पिया वो सोली नथी दे न चलो तव्हांजी ॻाल्हि थी वठे रात जी टेप जेका इहा रात जी टेपा ॾींहं जो न हलंदी चलो हा डिज़ॉल्व ख़तम थी विया हा ज़बरदस्त पर्वत केॾा पर पाण न रुकंदासीं जेॾा साम्हूं हुजनि पर्वत केॾा पर पाण न रुकंदासीं जेॾा खणंदे विखूं आकाश पुछायूं हाण हवा जे हथ में नाहियूं खणंदे विखूं आकाश पुछायूं हाण हवा जे हथ में नाहियूं साम्हूं हुजनि पर्वत केॾा पर पाण न रुकंदासीं जेॾा खणंदे विखूं आकाश पुछायूं हाण हवा जे हथ में नाहियूं खणंदे विखूं आकाश पुछायूं हाण हवा जे हथ में नाहियूं असांजो पुराणो नहीं नींहुं थिए ॾिसूं जे उथी रात खे ॾींहुं थिए असांजो पुराणो नहीं नींहुं थिए ॾिसूं जे उथी रात खे ॾींहुं थिए बाबा असांजा मेर न थियनि हमजा हिते के देर न थियनि बाबा असांजा मेर न थियनि हमजा हिते के देर न थियनि साम्हूं हुजनि पर्वत केॾा कॾहिं की नहीं ना थिया हौसला सदा रोशनिन जा रहिया सिलसिला कॾहिं की नहीं ना थिया हौसला सदा रोशनिन जा रहिया सिलसिला दीप जलायो जलंदो रहे साथ असांजो हलंदो रहे दीप जलायो जलंदो रहे साथ असांजो हलंदो रहे साम्हूं हुजनि पर्वत केॾा असांजे सफ़र जो डिघो दास्तान ज़मीन आहे शाहिद बे आसमान असांजे सफ़र जो डिघो दास्तान ज़मीन आहे शाहिद बे आसमान वक़्त जे बेरीअ सां विड़बो ॾाढा अॻियां कहिड़ो झुकबो वक़्त जे बेरीअ सां विड़बो ॾाढा अॻियां कहिड़ो झुकबो साम्हूं हुजनि पर्वत केॾा पर पाण न रुकंदासीं जेॾा साम्हूं हुजनि पर्वत केॾा पर पाण न रुकंदासीं जेॾा खणंदे विखूं आकाश पुछायूं हाण हवा जे हथ में नाहियूं खणंदे विखूं आकाश पुछायूं हाण हवा जे हथ में नाहियूं साम्हूं हुजनि पर्वत केॾा पर पाण न रुकंदासीं जेॾा
पंहिंजो जारी आ पंध पंहिंजो जारी आ पंध पंहिंजो जारी आ पंध